अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी दादू रोड क़ौमी शहर है जिते ही फटार के रोड बंद किया वियो है। हिते शहरनि जो चवणु आहे त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां शहर जो गंदो पानी मौजूदु आहे, मगर इंतज़ामिया तरफ़ां गंदो पानी न हटायो वियो आहे, जंहिंजे करे जेको आहे सो ही क़ौमी शहर बंदि कयो वियो आहे। तव्हां ॾिसी सघो था त इहे रोड ते तमामु घणियूं गाॾियूं बीह वियूं आहिनि ऐं क़ौमी शहर बंदि लॻो पियो आहे। अब आए छो क़ौमी शहर बंद आला बाबा एस के भी नैन सब या मानू ना पैसा वटी टाउन वाले के दुकानों में सफाई करने रोड को पानी को ना करू के काज कर ले तगाने का इता हुकूमत को पाया पंजे का जो मानू और कोई में कम करना वाले पंजाबी जो रोड पानी में बंद हो गया। ये क़ौमी शहर बंद आ, मुसाफिरन के तकलीफ लगी हुई है। मुसाफिरन आज को सामने साहब मसलो हर के पानी निकल रही है। मोटरवे पुलिस भी इतने मौजूद है, मगर जो सो उन तरफा भी कें किस्म जो को जो सो तरग नथो तो वने। ॾिसो पिया तो पोयां गाॾियुनि जी रश जेका आहे उहा बीहजी वई आहे। ॾिसी सघो था त ॿिन्ही तरफ़नि खां जेको आहे ट्रैफिक बीहजी वई आहे ऐं मुसाफ़िरनि खे सख़्तु मुश्किलात आहे। ऐं हिते जेके एहतजाज कंदड़ आहिनि उन्हनि जो चवणु आहे त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां मोरो क़ौमी शहर ते पाणी बीठल आहे ऐं शहर जो गंदो पाणी बीठल आहे। इंतज़ामिया तरफ़ां जेको आहे सो न कढियो वियो आहे, जंहिंजे करे एहतजाज करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जो चवणु आहे त फौरी तौर ते ई पाणी निकाल कयो वञे त पोइ ई जेको आहे सो एहतजाज ख़तमु कयो वेंदो। तव्हां ॾिसी सघो पिया त ॿिन्ही तरफ़नि खां क़ौमी शहर बंदि आहे। हिकिड़े पासे खां जेको आहे सो एहतजाज कंदड़नि जेको आहे क़ौमी शहर बंदि कयो आहे, ॿिए तरफ़ ट्रैफिक बीहजी वई आहे। शहर बंद थी वियो आहे। इंतज़ामिया तरफ़ां हिन महिल ताईं जेको आहे सो रोड खोलाइण जे लाइ नफ़ो थी आहे। मोटरवे पुलिस बि आई पर उहो माना बेहारो मददगार थी करे ऐं हली वई ऐं उन्हनि जो पंहिंजो जेको आहे सो रोड खोलाए न सघिया ऐं तव्हां ॾिठो त उहो ईअं ई वापसि मोटी विया ऐं ॾिसो पिया त रोड ते पटा पियल आहिनि ऐं रोड बंदि आहे।
मोरो क़ौमी शहर आहे ते तमामु घणी माण्हुनि जी रश लॻल आहे ऐं तमामु घणी मुसाफ़िरनि खे तकलीफ़ अची रही आहे। उनजी वजह इहा आहे त पहिरीं ॻाल्हि त क़ौमी शहर आहे ते मोरो शहर जो गंदो पाणी बीठल आहे। उनजे सबबु हिननि जेको होटल मालिकनि तरफ़ां जेको आहे एहतजाज कयो वियो आहे।